अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामो कॾहिं ईंदो, छा उनजी एपिसोड कॾहिं ईंदी, छा उन में कहिड़ा कहिड़ा अदाकार कम करे रहिया आहिनि, छा उनजी प्रोमो कॾहिं रिलीज़ थी वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां जो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। तमामु जल्द जेको आहे जी एपिसोड अचण वारी आहे, छो जो उनजा 3 टीज़र मुकमल थी चुका आहिनि ऐं तमामु जल्द जेको आहे उनजी प्रोमो ईंदी। प्रोमो खां पोइ जेको आहे उनजी एपिसोड रिलीज़ कयो वेंदो। मतिलबु त हीउ हिकु बहितरीनु ड्रामो जे तमामु जल्द जेको आहे एपिसोड रिलीज़ कयो वेंदो सिंध टीवी ते। दोस्तों हीउ जेको आहे हफ़्ते में 4 ॾींहं हलंदो ऐं 2 ॾींहं हफ़्ते में बंदि हूंदो, छो जो हीउ हिकु घटि ड्रामो न आहे। हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे। सिंध टीवी खे एतिरी त शोहरत ॾियारींदी जीअं ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामो शोहरत ॾियारियो हो। मतिलबु त सिंध टीवी जेको आहे हिन ड्रामे खे एतिरी त खणंदी जीअं ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामे खे खयों हुई। दोस्तों हीउ आम ड्रामो न आहे, हीउ हिकु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं डायरेक्टर भी हिन जो वॾो आहे असगर चौधरी साहब। दोस्तों हिन में सुठा सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। हाजन तीवणो, असगर चौधरी ऐं अहमद अली शेख ऐं इरफान शेख ऐं कुझु नवां ऐं कुझु पुराणा अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहिया आहिनि। दोस्तों हीउ हिकु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तों हीउ ड्रामो जेको आहे मुक़ाबले सां स्टार्ट कयो वेंदो, छो जो रियासत ड्रामो ऐं पंजाबेरी ड्रामे जो पाण में मुक़ाबलो लॻो पियो आहे। मतिलबु त खजूर साहब ऐं असगर चौधरी जो जेको आहे मुक़ाबलो लॻो पियो आहे, त उन्हनि जो ड्रामो खटींदो या उनजो ड्रामो खटींदो, त अॻिते ख़बर पवंदी त केतिरे पाणी में ऐं कंहिंजो ड्रामो थो खटे। मतिलबु त खजूर जो ड्रामो थो मारे या उनजो ड्रामो जो मारे। जेको रियासत ड्रामो आहे उहो KTN टीवी वारनि जो आहे ऐं पंजाबेरी जेको ड्रामो आहे उहो सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं इहो तव्हांजे मथां आहे, रियासत ड्रामो कामयाबु थी वेंदो या पंजाबेरी ड्रामो कामयाबु थी वेंदो। त कमेंट करे रायो ज़रूरु ॿुधाइजो, छो जो ॿई ज़बरदस्त ड्रामा आहिनि। इन्हनि में सुठा सुठा अदाकार ऐं वॾा वॾा अदाकार पिण हिन ड्रामनि में कमु करे रहिया आहिनि। तो रियासत ड्रामे जी बि तमामु जल्द जेको आहे टीज़र अचण वारा आहिनि। मतिलबु त पहिरियों जेको आहे पंजाबेरी ड्रामो स्टार्ट कयो वेंदो ऐं KTN टीवी वारो जेको ड्रामो आहे रियासत उहो पोइ स्टार्ट कयो वेंदो। तो ॿई आम का ड्रामा न आहिनि, ॿई वॾा ड्रामा आहिनि। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।